सां ज़ुल्म ऐं ज़्यादती थी रही आहे। खियलदास कोहिस्तानी इहो मौक़िफ़ ॾिनो आहे। खियलदास कोहिस्तानी जो क़ौमी असैम्बली जे अॼोके इजलास दौरान चवणो हो त किथे आहे वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई हुकूमत, वाक़े बाद हिक बि गिरफ़्तारी नाहे थी सघी। खियलदास कोहिस्तानी जो चवणो हो त घरू वज़ारत ॿुधाए त जवाबदारनि खे छो गिरफ़्तार नाहे कयो वियो। क़ौमी असैम्बली जे अॼोके इजलास जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर MB सुमरो खां। MB सुमरो, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? ज़िले रहीम यार ख़ान जे भंग जे इलाइक़े में जेको मंदरु ठाहियो वियो आहे उनजे ख़िलाफ़ क़ौमी असैम्बली में आवाज़ उथारियो वियो आहे। क़ौमी असैम्बली जी मामूल जी कार्रवाई खे मुअतल करे इन मामले ते बहस कयो पियो वञे। उन में न रुगो मुख़्तलिफ़ हुकूमती तौरई मुखालिफ़ धुर जे पार्टियुनि सां तालुक़ रखंदड़ अक़लियती मेंबर पर मुसलमान मेंबर भी इन वाक़े जी शदीद मज़म्मत करे रहिया आहिनि ऐं इन वाक़े खे गॾियल तौर ते दहशतगर्दी जो वाक़ियो करार ॾिनो वियो आहे ऐं सभिनी मेंबरनि जो इहो मुतालबो कयो वियो आहे त इन वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उनखे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जॾहिं त हुकूमती मेंबरनि इहो ऐवान खे ॿुधायो आहे त इन वाक़े जो वज़ीर आज़म नोटिस वरितो हो, IG खे कार्रवाई जी हिदायत कई हुई ऐं इन वाक़े जो केस दाख़िल थी चुको आहे ऐं हाणे गिरफ़्तारियूं बि थींदियूं ऐं वज़ीर आज़म पारां इहो ऐलान कयो वियो आहे त इन मंदर जी बहाली सरकारी ख़र्च ते थींदी। हिन जीअं क़ौमी असैम्बली जो इजलास थियो त सभ खां पहिरियां इन वाक़े खे ऐवान में नून लीग सां तालुक़ रखंदड़ खियलदास कोहिस्तानी उथारियो ऐं उनजो चवणु हो त हीउ जेको वाक़ियो आहे हिनजी मज़म्मत कयूं था ऐं इहे वाक़िया कायदे आज़म पाकिस्तान जो जेको पाकिस्तान आहे उन में नथा थी सघनि। ही पाकिस्तान खे बदनाम करण जा वाक़िया आहिनि। लाल माली बि इन वाक़े जी मज़म्मत कई। जयप्रकाश, रमेश लाल, मुख़्तलिफ़ अक़लियती मेंबर सैनीला रुथ, नवीद कमर, मुर्तज़ा जावेद अब्बासी, इवन इंसानी हक़नि जी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी ऐं हाणे इन मामले ते ॻाल्हाए रहियो आहे जो पार्लियामानी मामलनि जो वज़ीर, उहो बि उन बि वाक़े जी मज़म्मत कई आहे। जॾहिं त मज़हबी जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ मेंबरनि जिन में जमायत इस्लामी ऐं JUI जा बि मेंबर शामिल आहिनि उन्हनि बि इन वाक़े जी मज़म्मत कई आहे ऐं इन वाक़े खे इस्लामी रवायतुनि जे ख़िलाफ़ करार ॾिनो आहे। MB सुमरो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।